खैरपुर नाथन शाह शहर में पैदा थियल बदमनी ऐं पुलिस जी सरपरस्ती में शहर अंदर विक्रो थींदड़ मंशात ख़िलाफ़ शहर जा वापारी, सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवाण, वकील ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हणे वेही रहिया। शहरियुनि जी इहा एहतिजाजी तहरीक गुज़िरियल 3 ॾींहनि खां जारी आहे। अॻुवाणनि पारां पुलिस ख़िलाफ़ ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई। SSP दादू हटायो, दादू ज़िलो बचायो जा ज़ोरदार नारा हंया विया। बार जे सदर मोहम्मद सादिक चांडियो, सब्जी फ्रूट जे सदर मुस्लिम गाडी, इलेक्ट्रिक एंड इलेक्ट्रॉनिक जे सदर अदनान गाडी, चैम्बर ऑफ कॉमर्स जिला दादू जे नायब सदर इमरान जंगेजो, STP अॻुवाण अली हसन जामरी, वापारी तहाज जो सदर एजाज सुमरो, JUI अॻुवाण मौलवी अनवर खोहारो, साईं फैज़ गाडी, धणी बख्श बुगियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहरियुनि जुलूस कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे कैंप क़ाइम करे वेही रहिया। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त दादू ज़िले में भताखोरी आम आहे। पूरो ज़िलो बदमनी जी बाहि में भड़की रहियो आहे, जंहिंजो मर्कज़ खैरपुर नाथन शाह तालको ऐं शहर आहे, जंहिं में मुकमल तौर ते अमन अमान तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। केन शाह शहर तोड़े ॿाराड़ी में पुलिस जी सरपरस्ती में मंशा जो विकिरो उरूज ते थी रहियो आहे। हिननि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त SSP दादू खे फौरी तौर हटायो वञे, ॿी सूरत में शहरी इंडस हाईवे बंदि करण ते मजबूर थी वेंदा। हर वक्त जो नशो, हर वक्त जो नशो, हर वक्त जो नशो, हर वक्त जो नशो, हर वक्त जो नशो। असांखे छा खपे, छा खपे, छा खपे, छा खपे, छा खपे, छा खपे। ये दहशतगर्दी, ही दादागिरी, ही दहशतगर्दी, ही पुलिस गर्दी, मानू मारण, ही मानू मारण। ऐसे हिमायत दे, ऐसे हिमायत दे, मंशियात फिरोजन हिमायत दे। आइस वरी जेको शागिर्दनि जेको नस्ल कशी कई थी वञे, असां हिन आइस जे हलाईंदड़नि, आइस जे हिमायतनि ते लानत अचूं। आइस हलाईंदड़नि ते, शराब मंशियात हलाईंदड़नि ते हाली केॾो ताक़त छो न हुजे, अॼु हिन ऐलान में कयो त आइस हलाईंदड़नि ते, शागिर्दनि जी नस्ल कशी ते लानत। हिन आइस हलाईंदड़नि ते, बेशुमार आइस हलाईंदड़नि ते, आइस जे हिमायतनि ते, आइस के प्रोटोकॉल लेतड़नि ते, नाल SSP के, नाल SSP के हटाओ, नाल SSP के। शहर जो अमन अमान, शहर जो अमन अमान, शहर जो अमन अमान।